चवण जो मतिलबु मां थोरो तफ़सील सां ॻाल्हाईंदुसि, इन लाइ मूंखे थोरी सुकून ऐं फ़रासत खपे। पहिरीं उमरचंद सां मुंहिंजी मुलाक़ात कीअं थी? उमरचंद मुंहिंजे लाइ हिकिड़ो हीरो हो, हिकिड़ो फिल्मी हीरो हो। इहो तव्हां ॾाढी जी ॻाल्हि कई साईं ताज साहिब हुनजे हिकिड़ो जीब असांजो चयोसीं सिंधी माण्हू जो चहिरो आहे ऐं हिकिड़ो आम सिंधी माण्हू चहिरो आहे। बाक़ी असांजा वॾा भेड़ा असां बि ॾाढी न खाईंदासीं त अहिड़ा ई थी वेंदासीं। पर मूं उमरचंद खे ॾिठो त पूरो पूरो अंग्रेज ॾिठो, जींस जी पतलून ऐं चेक जी शर्ट ऐं अंग्रेजी ईअं ॻाल्हाईंदी पई जीअं अमेरिकन अंग्रेजी ॻाल्हाए। मां हुनजी अंग्रेजी जो ई दीवानो हुअसि। मुंहिंजी साईं सां जेका दोस्ती थी आहे हुनमें न इस्लाम आहे, न सिंधी अदब आहे, न को वरी को मको ऐं मदीनो आहे। अंग्रेजी जो मां शुरू खां वठी शौक़ीन रहियो आहियां, अंग्रेजी नावलनि जो, अंग्रेजी माण्हुनि जो, अंग्रेजी किरदारनि जो। उमरचंद जे लाइ मां ॾाकण ते ओल्ड कैंपस में बीठो हुअसि इंतज़ार में। मां न पहिरियों खयो चवंदो उमरचंद आयो आहे, उमरचंद आयो आहे यूनिवर्सिटी में। मां बी ऑनर्स डिपार्टमेंट जो स्टूडेंट हुअसि। असांजा बी ऑनर्स डिपार्टमेंट 10th क्लास ओल्ड कैंपस में थींदा। उहो 70 में जनरल जय जे तौर में जॾहिं कयो न सुपर हाईवे उहो शिफ्ट करे वियासीं आर्ट्स फैकल्टी। मां उमरचंद जे इंतज़ार में 3 कलाक बीठो रहियुसि। हिकिड़ो मूंखे तमामु जदीद मॉडर्न माण्हू मिलियो जहिड़ा मां अंग्रेजी में ॻाल्हाए। शौक़ु हूंदो आहे हर के त ख़बर नथा में अंग्रेजी ॻाल्हाएसीं, उमरचंद सां अंग्रेजी ॻाल्हाए। हुनजी अंग्रेजी ॻाल्हि जो लहजो स्टार ॿुधी मां त हैरान थी वियुसि। मां अप टू डेट हो, मॉडर्न क़िस्म जो माण्हू हो। अमेरिकन सेंटर में हुन लाइ केतिरा साल अंग्रेजी पढ़ाई आहे ऐं इन मां वरी सभई लिंग्विस्टिक्स जी ॻाल्हि आई, उनजी बि मां थोरो ॻाल्हाईंदुसि। लिंग्विस्टिक्स जी छा हुनजी ट्रेनिंग हुई। पहिरीं मुलाक़ात मुंहिंजी उमरचंद सां थी जेको मुंहिंजो आइडियल कैरेक्टर हो, जंहिंजे लाइ मां रस्ते में वार विछाए बीठो हुअसि। और कोन आहे पर केतिरा वार हुआ। मां हुनजे इंतज़ार में ओसीड़े में बीठो हुअसि। उमरचंद लहे ॾाकण दा मां हुन सां मिलां त डॉक्टर आराई साहिब मथे रहंदो हो। ओल्ड कैंपस में बि नंढड़ा नंढड़ा हुते कमरा ठहियल हूंदा हुआ। उहे जेके स्कॉलर्स हूंदा हुआ अलामा काज़ी उन्हनि खे हुते रेजिडेंशियल कमरा ॾिना हुआ। वॾा जेके कराची जा प्रोफेसर हूंदा ॾाढा आराईशान सांगड़ जो एजुकेशन में पढ़ाईंदो हो। उन सां मिली आयो मां। साईं चक हथ में हूंदो, चक हथ में हथ हूंदो। मां ग्रेट फैन। साईं छूट थी वियो। तो सभिनी खे मना कनि हाल में जेके माण्हू वेठा आहिनि सभिनी खां पहिरीं मां उमरचंद खे मां ई मिलियो आहियां। जॾहिं उहो शागिर्द हो ऐं उहो ॿियो बि ईस्ट पाकिस्तान। इन हिसाब सां मुंहिंजो हुन सां तालुक़ु शागिर्दी जो आहे। तव्हांजो बिल्कुलु मिट माइट आहियो, तव्हांजो बिल्कुलु वास्तो हूंदो। मां हुनजो आशिक़ जॾहिं उहो शागिर्द हो तॾहिं खां मां हुनजो आशिक़ आहियां। त पहिरीं जी इहा ॻाल्हि मूंखे साईं जी तबियत जी वणी। साईं वक़्त खां पोइ जीअं पोइ हुनजी सोबतूं थींदी वयूं मज़हबी माण्हुनि सां। डॉक्टर बलोच को मज़हबी स्कॉलर कोन हो जो असां डॉक्टर बलोच खे लोनी कंदा आहियूं त डॉक्टर बलोच को जमात इस्लामी या साईं ख़ुदि जो माण्हू आहे। डॉक्टर बलोच असां जहिड़ो ई माण्हू हो, असां वांगुरु ई हो कि मां आहियां। असां बि रोज़ा जे बाद ओतिरे ई पोइ डॉक्टर बलोच कढंदो हो। डॉक्टर बलोच जो छाप पाई हुई आहे। डॉक्टर बलोच को वॾो फंडामेंटलिस्ट हो। डॉक्टर बलोच को वॾो खतरनाक समझो मुजाहिदी हो, ये कौन है? डॉक्टर बलोच अलामा काज़ी जो थोरो समझो शागिर्द हो। ये अलामा काज़ी फंडामेंटलिस्ट है तो डॉक्टर बलोच फंडामेंटलिस्ट है। ऐं जेके सिंधी जे पुराणा जेके बि माण्हू स्कॉलर हूंदा डॉक्टर दाऊद कोटो बि फंडामेंटलिस्ट है तो डॉक्टर बलोच बि फंडामेंटलिस्ट है। ये उन में इहो रिवाज हो अरबी फारसी जो मदरसे जा पढ़ियल हुआ ऐं उन मदरसे जो हो उन सभु माण्हू ई हूंदा। मौलाना दीन मफ़ाई थियो, मौलाना दीन फेरोज़ शाही थियो, मुंहिंजो उस्ताद हो। त इहे सभु में कुर्तियूं टोपी पाईंदा, अलीगढ़ जा पढ़ियल हुआ। इहो जेको अलीगढ़ वारो उहो दौर हो इन मां डॉक्टर बलोच निकितो। हुनखे ख़ामख़ा तव्हां जेको करियो था राइटिस्ट ऐं लेफ्टिस्ट वारे चकर में, ईअं न आहे। उमरचंद जो वॾो कमु जेको पहिरियों मूंखे मुतासिर कयो
वर्ल्ड ऑफ वर्क जेको आहे उहो उनते मज़हब सिद्दीकी साहब उनजी रहनुमाई कराई। आर्ट्स फैकल्टी में अयास हॉल में मां हुउसि ऐं साईं पाण सिलेक्ट कया त मुंहिंजे मथां कहिड़ा माण्हू ॻाल्हाईंदा। हमीद आख़ुन साहब खे चई, मूंखे चई, असां ॿिन्ही किताब जे बारे में ॻाल्हायो ऐं उहो हींअर ॿुधाए पियो मूं वटां त उहो पन्नो ग़ाइबु थी वियो, डान में छपियल आहे असांजो जेको रिव्यू आहे, बुक रिव्यू आहे। उन जो मां थोरो इख़्तिसार ॿुधायां थो त उन में किताब में छा आहे, कहिड़ी शइ आहे जेका उमरचंद जी ऐं डॉक्टर बलोच जी निस्बत ज़ाहिर करे थी। पाण उमरचंद जेको लिखियो आहे उनखे मूं सिंधी में तर्जुमो कयो आहे, मुंहिंजो तर्जुमो सुठो आहे कोन्हे। डॉक्टर बलोच जे मुख़्तलिफ़ इल्मनि में कयल शानदार कम सबबि पाकिस्तान समेत यूरोप ऐं एशिया के मुख़्तलिफ़ मुल्कनि जी तारीख़, तालीम, लोक अदब, मौसीक़ी, इस्लामी सकाफ़त, तहज़ीब जे आलमनि में सुञातो वञे थो। इहो हुनजो तख़्त आहे किताब जो। इहो मां तव्हांखे इख़्तिसार ॿुधायां थो। उन मुल्कनि में जर्मनी, तुर्की, ईरान, शाम, मराकश, इंडिया जा भी दोस्तनि जा भी ख़त अथसि, बांग्लादेश, इंडोनेशिया, अमेरिका, बर्तानिया शामिल आहिनि। पाण डॉक्टर बलोच पाण ॿुधाए थो त आउं संदस दिल ऐं दिमाग़ मां सिखण जे बारे में सोचां थो। ये डॉक्टर बलोच कीअं सिखियो, इहो किताब जो इहो ई मौज़ू आहे। डॉक्टर बलोच छो की डॉक्टर बलोच खे डॉक्टर बलोच करण वारी कहिड़ी शइ आहे, किताब में इहो ई हिनजो आहे मौज़ू। डॉक्टर बलोच बाराड़ी जे अनपढ़ियल लोक अदीबन ऐं शुगरनि सां लोक अदालत जी सम्झ हासिल कई जेका कंहिं बि इदारे मां हासिल न थी सघंदी। ॿिए जो डॉक्टर बलोच पंहिंजे पाण में बहितरीन इदारनि अलीगढ़, कोलंबिया यूनिवर्सिटी, अमेरिका में बाक़ायदगी सां तालीम हासिल कई। डॉक्टर बलोच जी सॼी ओरिएंटेशन अमेरिकन आहे। एजुकेशन जो कमु कयो त अमेरिकन कयो अथसि कमु। उते असां हुनखे कम वारी मोहरूं मिलियूं आहिनि त उहो जेको इस्लामिक यूनिवर्सिटी वारे दौर खे पकिड़ियो अथऊं। डॉक्टर बलोच जी फाउंडेशन आहे कोलंबिया यूनिवर्सिटी में अमेरिकन प्रोफेसर जी मिली। उन खां पोइ डॉक्टर बलोच जी वॾनि आलमनि ऐं मुख़्तलिफ़ उस्तादनि खां शहरी हिफ़ाज़त ऐं इल्मु हासिल करे सघियो थो। ऐं डॉक्टर बलोच जी जेका ॼाण आहे उन जा समराती हासिलात जेके आहिनि उहो डॉक्टर बलोच ॿुधाए थो त ज़िंदगी जो राज़ इहो आहे उहो कमु कजे जंहिंसां तव्हांजो इश्क हुजे ऐं डॉक्टर बलोच जो इश्क कम सां, इहो ई थो ॿुधाए। वधीक ॻाल्हियूं हाणे हिते दोस्तनि करे विया आहिनि ऐं उनजी मां वरी उकताड़ कोन थो कयां, पर डॉक्टर बलोच जी उमरचंद जो जेको वॾो जेको कारनामो आहे, ही किताब जेको तव्हां ॾिसो पिया, ही जो डॉक्टर बलोच जो इन किताब के बारे में थक जो ॿुधण सां बि थकिजे ॻाल्हाइण में मसइलो इहो आहे त ही किताब जेको लिखियलु आहे हिन जो मोहर डॉक्टर बलोच जी आहे। डॉक्टर बलोच जी हुनखे 30,000 जेके कैसेटूं सीडियूं ॾिनियूं कैबिनेट डिवीजन मां, उहो किताब जो जेको तख़्त आहे या किताब जो जेको पाओ पियो आहे उहो कैबिनेट डिवीजन जो जेको रिकॉर्ड आहे उहो सॼो रिकॉर्ड सॼो जो सॼो आर्काइव जो रिकॉर्ड सॼो डॉक्टर बलोच जो मुंतक़िल कयो ऐं हीउ जेको पोरियो आहे उनजे पोयां जेको कमु करण वारो आहे ज़हन जेको आहे उहो डॉक्टर बलोच जो आहे, जंहिंखे असां ममता घटि ॾियूं था। डॉक्टर बलोच 1955 ते रसूल बादशाह ते महिराण में रिसाले में मज़मून लिखियो, जॾहिं महिराण रिसाले वारा 1 मिनट जी तारीख़ में हिकिड़ो लिखंदा हुआ, साईं ॾिठो आहे दिलि में न करे, पर महिराण में 1 मिनट जी तारीख़ में एडिटर छपिया विया। डॉक्टर बलोच जो ई जेको आहे सॼो ई कारनामो आहे ऐं लिखण वारो जेको आहे सातू जेको मुहक़क़ जेको आहे उहो पोयां जेको ब्रेन आहे उहो डॉक्टर बलोच जो आहे
बाक़ी हुन में ॿिया हवाला जेके आहिनि जेके खोजिंदा हवाला आहिनि, आफ्ताब नबी जा हवाला आहिनि, लैंग्वेज जा हवाला आहिनि, लैंग्वेज पेपर्स ख़ुदि डॉक्टर बलूच वटि ई पिया हुआ। जेके असांजो वॾो वॾो मुनाज़िरो थियो हिते असांजो हिन अथार्टी में अॼु अञा कोन आई, 1909 में हिते वॾो वॾो मुनाज़िरो थियो लैंग्वेज पेपर असां जेके दोस्त था 2009 में साली हिते वॾो मुनाज़िरो थियो। डॉक्टर बलूच जे सदारत ते अल्लाह साहब बि हो ऐं मां पोयां सीट ते वेठो हुअसि हस्बे आदत, मां बि हमेशह बैक बेंचर रहियो आहियां। उन सीट ते आगा ताज मोहम्मद वेठो, आगा शाह जी वेठो। तव्हां ख़बर आगा शाह जी तमामु सही माण्हू हो, 7 खां वधीक ज़ईफ़ माण्हू हो। हुनजे सिंध जी तारीख़ ते वॾो कमु थियल आहे ऐं 70 जी इलेक्शन जो इमदाद तालपुर जो किताबु आहे उहो साईं लिखियो आहे। चवण जो मुंहिंजो मतिलबु आहे त हीअ किताबु केसि ताईं मुकमल थिए ई न जेसि ताईं डॉक्टर बलूच जा 30,000 जेके डॉक्यूमेंट्स कैबिनेट डिवीजन में जेके ॾिना विया उमिरि चंड खे, सॼो किताब जो मा हासिल डॉक्टर बलूच जो ज़हन आहे। डॉक्टर बलूच में पाण हिकिड़ी हूंदी आजसी जी हूंदी ऐं पाण मरण जा मरण जी क़िस्म जो माण्हू हो। सॼो क्रेडिट उहो उमिरि चंड खे ॾिनो अथसि। हिन में काफ़ी कंट्रोवर्शियल ॻाल्हियूं आहिनि अली मोहम्मद राष्ट्र जे हवाले सां। जीअं साईं चयो त हर इंसान खां थिए थियूं, पर हिन में जेका ख़ासि ॻाल्हि जेका आहे अली मोहम्मद राष्ट्र जी ॻाल्हि इहा आहे पग जे बारे में हुनजो क्लेम हो त मां पग जो हक़दार मां आहियां ऐं हर ॻाल्हि कंहिं बि किताब में कोन्हे। ऐं जेके किताब तल्फ़ कया विया आहिनि उन्हनि में उहे पगदारनि जो घणो हक़ आहे जिन पग जे लाइ कोशिशि कई थी। बाक़ी उमिरि चंद जे बारे में हाणे मां 2 टे ॻाल्हियूं कंदुसि। साईं ताजो साहब वेठो आहे, जवाब था ॾियूं। साईं उमिरि चंद बाक़ाइदे तालीम अमेरिका जे अरबाना शैम्पेन यूनिवर्सिटी में वञी वरिती। 2 साल उते पढ़ियो आहे, अंग्रेजी लिंग्विस्टिक्स पढ़ियो आहे, उते जी डिग्री अथसि अरबाना शैम्पेन इलिनॉय मां। उतां लिंग्विस्टिक्स में पढ़ी आयो जो पाण जे ॻाल्हि कई ऐं ॻाल्हियूं पंहिंजी अनुमानी ॻाल्हियूं आहिनि। अलाना साहब बि लंडन मां पढ़ी आयो त उमिरि चंद साहब बि उतां अमेरिका मां अरबाना शैम्पेन यूनिवर्सिटी इलिनॉय स्टेट मां लिंग्विस्टिक्स में इंग्लिश एज सेकेंड लैंग्वेज में मास्टर्स कई आहे। ऐं इहो मां तव्हांखे ॿुधाइण जो चाहियां त असांजे पाण अनुमान थियण लिंग्विस्टिक्स वारा जेके इहे अनपढ़ियल माण्हू आहिनि लिंग्विस्टिक्स जे ॻाल्हि था। उमिरि चंद अनपढ़ियल कोन हो। उमिरि चंद जी जेका फारसी बि थी आहे हिते ॻाल्हाई हिते 2 साल अॻे डॉक्टर बलूच जे ईरानियन कल्चरल सेंटर जे डायरेक्टर सां अहिड़ी मूं कॾहिं बि फारसी कोन ॿुधी आहे। असांजी फारसी तव्हांजी ख़ुदि जी महदूद आहे, मदरसे वारी आहे ऐं डिक्शनरी थिया। उमिरि चंद जी फारसी अरबी तमामु बहितरीन हुई। अंग्रेजी लिंग्विस्टिक्स में बाक़ाइदे नंढी डिग्री आहे। अरबाना शैम्पेन यूनिवर्सिटी में जेकॾहिं ज़िक्र कोन थियो आहे त इहो तव्हां जेके शामिल कयो त हुन 2 साल हुते अमेरिका इलिनॉय मां डिग्री वरिती। ॿी ॻाल्हि जे तव्हां साईं कई सुभाष चंद्र बोस सां मुलाक़ात। इन ते मूं साईं मुंहिंजा इंडिया में इलाही दोस्त आहिनि। डेलीगेट मुंहिंजो बि सम्झो त अधु जेको दोस्तनि जो हल्को आहे। हा, शाम बैनिगल डायरेक्टर आहे, तमामु मशहूरु डायरेक्टर आहे ऐं इंडिया जे फिल्म जो सम्झो त हिकिड़ो आर्ट मूवी जो बादशाह आहे। उन फिल्म ठाही बोस और फिल्म मूं त 6 दफ़ा ॾिठी आहे। फॉरगॉटन हीरो पर बोस नालो अथसि BOSE। उन जे बारे में मूं वरी खां करेस्पॉन्डेंस कई। उन ॾेखारियो आहे त जॾहिं जेके बोस खे बचण आया कलकत्ता मां, बोस पठान वारा कपिड़ा पाए, पठान का कपिड़ा पाए तूफान में जेको लॻो फ्रॉम दिल्ली खां वठी पिशावर ताईं तूफान में वाया पिशावर मास्को वियो आहे। सिंध त आई कोन्हे। सिंध वारो जेको तव्हां चैप्टर कयो पिया या साईं जेको ज़िक्र कयो आहे बोस जे बारे में डायरेक्टर सां शाम बैनिगल फिल्म ठाही आहे।
वो ॾेखारे थो त निकिरे थो कलकत्ता, कलकत्ता खां दिल्ली, दिल्ली खां लाहौर, लाहौर खां पिशावर, पिशावर खां मॉस्को। इहो उमरकोट वारो जेको चैप्टर आहे इहो कुझु तो है से दास्तान के लिए असांजे पंहिंजे पाण खे ॻाल्हि खे शराए ॿुधाए पेश कंदा आहियूं। इहो बि मुंहिंजी तहक़ीक़ थियल आहे ऐं वधीक शागर्दन जी ॻाल्हि जो असांखे मां ॾियां थो नंबर, उन सां ॻाल्हाए सघो था। उन्हनि वॾी रिसर्च कई आहे ऐं इंडिया वारा सिंध जे बारे में इलाही तमामु घणी मोहबत रखनि था ऐं उन्हनि खे इहा ख़बर आहे। पर बोस जो सिंध सां वास्तो तॾहिं कोन रहियो आहे। बोस जो वास्तो रहियो एम राय सां। एम राय वारा मॉस्को कम्युनिस्ट पार्टी ऑफ मॉस्को जा उहे पोइ उते मॉस्को वारनि वरी एम राय ते हाणे अचूं था, उते उनखे ॾाढो ख़राबु करे कढियऊं ऐं बोस खे बि उतां यकदम कम्युनिस्ट पार्टी वारनि हिन ते शक करे हिन खे जर्मनी मोकिलियो ऐं हीउ हिटलर जो महिमान 3 साल हिटलर वटि रहियो आहे। हिटलर हिनखे जर्मन छोकिरी सां शादी कराई आहे ऐं हीअं जेका बोस जी धीअ धीअरी आहे उहा जर्मनी में वठी आहे। सिंध जी बोस जो तालुक मुंहिंजे ख़्याल में इहा असां हिनखे इख़्तिरा चऊं या जेका ॻाल्हि कयूं या ख़ुशफ़हमी चऊं। बाक़ी उमरचंद जे बारे में घणियूं ॻाल्हियूं थी वयूं। मज़े वारी ॻाल्हि आहे त उमरचंद जो जेको लिंग्विस्टिक्स वारो किताबु मूं कोन पढ़ियो। लिंग्विस्टिक्स वारो किताबु जेको मुंहिंजे नज़र मां कोशिशि कई आराधियूं ठाहे, आराधी जी रूप मां वरी कुझु ई त बाबा स्ट्रक्चर खे आराधियूं कंदा, मूंखे आराधी लफ़्ज़ जी माना बि कोन थी अचे। सची ॻाल्हि आहे, ॾुखो लफ़्ज़ आहे, संस्कृत जो लफ़्ज़ आहे, माना स्ट्रक्चर ऑफ सेंटेंसिस। तो मूं इहो किताबु कोन पढ़ियो आहे, हिन ते मां वधीक तबसरो कोन थो कयां। बाक़ी इहो मां तव्हांखे ॿुधाए सघां थो त उमरचंद क्वालिफाइड माण्हू हो। उमरचंद जी बाक़ाइदे इन में क्वालिफिकेशन लिंग्विस्टिक में को शक कोन्हे ऐं उहो जेका ॻाल्हि कंदो उहा ॻाल्हि पंहिंजे अथॉरिटी सां कंदो। आख़िर में उमरचंद जो जेको रुखो मज़हब जे तरफ़ थी वियो ऐं उन दौर में मां उमरचंद सां घणो आफ़ताब दामोद साहिब जे बंगले ते असांजो कचहरी थी वियो। गुलाम नवाज़ी आगरो बि मज़हबी थी वियो, शेख अयाज़ बि मज़हबी थी वियो। उमरचंद त मज़हब जे तरफ़ मुंहिंजे ख़्याल में ईरान खां वठी हो ऐं इराक में रहियो मज़हबी माण्हू हो। पर मक़सदु चवण जो आहे त उमरचंद जो जेको आख़िरी जेको दौर आहे उन में क़ुरान हदीस फिक़्ह उन ते घणो हुनजो कमु थियल आहे। हिन ते कमु तमामु घटि कयो आहे। जेको हीउ जेको कमु थियल आहे इहो त तव्हां चओ था त अञा 2-4 जुल्द अञा पिया हूंदा। पर हिन में जेको कावड़ जेका उमरचंद जी घणे में घणी आहे उन में राशि हद खां वधीक कावड़ अथसि। उहा कावड़ जेका बार बार उन जो इज़हार करे थो ऐं उनजी अख़बार जेका आहे उन जा तराशा खणी आयो ऐं उन जा जेके मुस्लिम अख़बार हुई शायदि मुस्लिम वॉइस में उते वियो उन्हनि जा तराशा खणी आयो ऐं उन जा कचा चिठा गॾु कया अथसि। पर मज़े वारी ॻाल्हि अथव साईं जोयो साहब ॿुधो पिया डॉक्टर साहिब ॻाल्हि ॿुधायो। हिन में हिकिड़ो ख़त लिखियो आहे मुस्लिम वॉइस में हिकिड़ो ख़त लिखियो आहे अलीमन सां राष्ट्रीय जंहिंमें अंग्रेज़ जी गवर्नर खे यकीन ॾियारियो अथसि त मस्जिद मंज़िलगाह जी जेका तहरीक आहे इहा सॼी जेका आहे बदमाशी आहे। इहा जेका कई आहे मुस्लिम लीग वारनि जी बदमाशी आहे ऐं मां जेको आहियां अंग्रेज़ बाद जो तमामु वफ़ादार आहियां ऐं इहे साईं जेके आहिनि वेठा इहे जेके साईं नालो नथा खणूं वॾा जेके साहिब सिंधी आहिनि इन्हनि शरारत करे हिंदू मुस्लिम फसाद करायो आहे। मां त बाबा सेक्युलर माण्हू आहियां, मुंहिंजो मुस्लिम लीग सां छा वञे। मूंखे महिरबानी करे तव्हां पंहिंजो हिकिड़ो लायल मोहम्मदन सम्झो। हिकिड़ो लायल मोहम्मदन त सर अहमद ख़ान हूंदो उहो इहा ई ॻाल्हि कंदो। हीउ पंहिंजे पाण खे लायल मोहम्मदन सॾे थो ऐं उहो ख़त हिन में छकियल अथव। इहा ॻाल्हि कोन्हे, मूं ख़त जो नंबर बि रखियो आहे, ख़त जो पेज नंबर बि रखियो आहे जंहिंमें हिन यकीन ॾियारियो आहे अंग्रेज़ जेको डाओ खे बाबा इहा जेका बदमाशी मुस्लिम लीग वारनि जी कई आहे अब्दुल्ला हारून वारनि जी बदमाशी कयल आहे ऐं ॿियनि जी बदमाशी कयल आहे। मां त बिल्कुलु सेक्युलर आहियां ऐं सरकार जो ख़ासि माण्हू आहियां। इन मां ॻाल्हि लॻे थी त हू हिकिड़ो छा चइजे वक़्त सां गॾु पंहिंजो क़िबलो ऐं काबो बणाईंदो रहियो ऐं इहो कामयाबु सियासतदान हो। जंहिं दोस्त मूंखे चयो त तव्हां सुठा ऑफिसर आहियो पर कामयाबु ऑफिसर कोन आहियो। इन करे हू
कामयाब कामयाब सियासतदान हो, पर सुठो सियासतदान कोन हो। मुंहिंजो इहो ख़्यालु हुन जे बारे में आहे। ऐं उमिरि चंड खे क्रेडिट वञे थो, इहे ॻाल्हियूं जेके हुन हथ कयूं आहिनि, त इहे ॻाल्हियूं किथां मिलंदा पाण खे। बाक़ी हाणे अलीम राष्ट्री जे पुट सां मुंहिंजी दोस्ती, बेगम राष्ट्री सां मुंहिंजी इलाही अक़ीदत हुई। अलीम राष्ट्री हिकिड़ो सिंध जो वॾो एसेट आहे। जीअं मैकियावली वेस्टर्न सिविलाइजेशन में अरस्तू खां पोइ मैकियावली जो नालो थिए थो। सिंध जो अरस्तू बि हो, मैकियावली बि हो। इन करे अलीम राष्ट्री खे मां कॾहिं कंहिं तरीक़े सां घटि कोन सम्झंदुसि। जो ब्रेन हो, हिकिड़ी वॾी शख़्सियत आहे। ॿियो वक़्त सां गॾु मूंखे हिकिड़ी मीटिंग थी, या जेका राति जो या जेका ॾींहं जो मीटिंग थी, ॿिए ॾींहुं असांखे घुरायो मज़र सिद्दीकी साहब मूंखे तव्हांजी लैंग्वेज पेपर्स ते डॉक्टर बलोच सां गॾु मौक़फ़ बयानु कयो। मां बीसी ऑफिस में डॉक्टर बलोच जो नुमाइंदो थी वियसि, उते वेठसि। मज़र सिद्दीकी साहब वेठो, हमीद आख़ून साहब वेठो। छाकाणि त इहा जेका हिकिड़ी ऑफर हुई त इहा सिंधाला जी जेके सभु कैसेटूं वठंदी ऐं लैंग्वेज जो जेको बि कमु, लैंग्वेज पेपर्स सिंधाला जी सेव कंदी। मां हुन मीटिंग में ॻाल्हायो। मुंहिंजो डॉक्टर बलोच चए थो त इहो बेकार शइ आहे। 30-35,000 फाइल मूं उमिरि चंड खे अॻे ॾिना आहिनि। उते वरी कंहिं दोस्त चयो त साईं तव्हां अजीब ॻाल्हि था कयो। साईं गादी बहाल कराइण वारो पीर पागार जो अलीम राष्ट्री हो, ऐं अलीम राष्ट्री साईं पीर पागारो दोस्त आहे। मुंहिंजो पीर पागारो वसील कल्प माण्हू हो। उन्हनि दुश्मननि खे पंहिंजे माफ़ करे छॾियो ऐं हुनखे इहा ॻाल्हि दिलि में ॾियाई त हुई कोन। ऐं थी सघे थो पीर पागार जो उर्दू में इंटरव्यू छपियो आहे, नवाए वक़्त में बि छपियो आहे। उहो उन में वरी बि ॻाल्हि करे थो असांखे नुक़सानु पहुचाइण वारो अलीम राष्ट्री आहे। इहा ॻाल्हि रिकॉर्ड ते वरी बि नवाए वक़्त में बि आई आहे। बाक़ी इहा ॻाल्हि आहे त पीर साहब माफ़ करे छॾियो। त उते दोस्तनि कुझु मूंखे तनक़ीद कई त तव्हांखे डॉक्टर बलोच छा ॿुधायो, तव्हां इहा ॻाल्हि ग़लति था कयो ऐं साईं अलीम राष्ट्री तमामु हीरो माण्हू हो। उते इहा ॻाल्हि थी त अलीम राष्ट्री खे पीर साहब माफ़ कयो। पोइ मूं वरी हबीबुल्लाह सिद्दीकी खां पुछियो त साईं भला लैंग्वेज कार्ड न ठहियो। पोइ मुंहिंजो हुनजो हशर छा थियो, चई हुर जमात जा शागिर्द आया ऐं सॼो लैंग्वेज कार्ड टोड़े विया। तोड़ फोड़ थी। मुंहिंजो साईं पंहिंजी रिस्क छुटा खणो। जॾहिं अहिड़ी ॻाल्हि अणथियणी ॻाल्हि आहे, लैंग्वेज खे तव्हां हीरो छो कयो आहे। अच्छा, लैंग्वेज जे बारे में 2 ख़त मूंखे कंहिं दोस्त ॾिना, अदबी बोर्ड में लिखिया आहिनि। साईं कॾहिं फाइल ॾिसो, तव्हांजा फाइल कॾहिं कॾहिं गाइब गाए के दोस्त पहुचाया, एतिरा फाइल खणी आयो। लैंग्वेज के 1500 रुपया आख़िर में बोर्ड खाई वियो ऐं लिखंदो रहियो त मुंहिंजा 2 किताब जेके तव्हां बोर्ड वारनि छपाया आहिनि, ख़त आगरे साहब जे नाले ख़त आहिनि ऐं सादी टाइप ते छपियल आहिनि। जेका टाइप राइटर कोन हूंदा अॻे, जेके पाण रेमिंगटन टाइप राइटर, उन्हनि खे छपाए अथसि आगरे साहब जे नाले आहिनि। सादा 1500 जी आख़िर ताईं मक़रूज़ बोर्ड रहियो आहे। महिरबानी करे इहे पैसा उनखे वापसि कयो। ऐं लैंग्वेज 2 कम वॾा कया आहिनि। सिंध बिफोर ब्रिटिश कॉन्केस्ट तमामु वॾो कमु थियल आहे। सिंध अ जनरल इंट्रोडक्शन, इहो वॾो कमु थियल आहे। लैंग्वेज जो ज़बरदस्त कमु थियल आहे। उहो आहे जॉन जेकब ऑफ जेकबाबाद, वॾो हीरो माण्हू हो। उनजी बायोग्राफी लिखी अथसि और बायोग्राफी मौजूद है। ऐं हिन चौथो किताब भी है, वो चार्ल्स नेपियर जो भाउ जेको हो जॉन नेपियर, विलियम नेपियर, उनजी बि ऑटोबायोग्राफी लिखी अथसि। 4 कम हिन कया। ऐं आख़िरी कम 5हों कम, जंहिंखे वरी मूंखे थोरी हैरानी बि थिए थी, सिंध थ्रू सेंचुरीज़ में भी आर्टिकल लिखियो अथसि। ऐं हमीदा खोड़ो खे कहिड़ो लाचार ॾियो, लैंग्वेज खां आर्टिकल सिंध द हिल पीपल, कोस्तानी माण्हुनि ते हिकिड़ो मज़मून लिखियो अथसि हमीदा खोड़ो जी फरमाइश ते। उहो 1975 में सिंध थ्रू सेंचुरीज़ में छपियो अथव। 1984 में या 82 में इंतकाल करे वियो ऐं हिन जो लाॻापो मुसलसल सिंध गवर्नमेंट सां रहियो। लैंग्वेज खे पाण खे केतिरो बि घटि वधि चऊं, सिंध सरकार हुन मां हथ न कढिया साईं। ऐं हमीदा खोड़ो खे बि शाबत हुजे, लैंग्वेज खे 75 में बि घुराए
आयो कोन, साउथ अफ्रीका में हिते रहंदो हो, पंहिंजा ॿार मोकिलियाई ऐं लैंग्वेज जो अटूट रिश्तो रहियो आहे सिंधी अदबी बोर्ड सां। ऐं 1500 रुपया तव्हांजे तरफ़ जा रहनि था, वधीक हाणे ॻाल्हायो कोन था, इनखे मुंहिंजी टाइम ठरी वई आहे। आख़िरी साहब खां बाक़ी मुंहिंजो इहो अर्ज़ु इहो आहे, हिन में हिकिड़ी ॻाल्हि तमामु ज़बरदस्त कई आहे, उहा ॻाल्हि मूंखे विसरी पई वञे। हिते हिकिड़ो M.R. काज़मी साहब आयो पाकिस्तान स्टडीज़ सेंटर में, उन्हें लिखी है अ कंसाइज हिस्ट्री ऑफ पाकिस्तान। खराज यूनिवर्सिटी में पढ़ाया थो, उन्हें सां मोलाई साहब जो मुनाज़रो थियो, ईअं मुनाज़रा थींदा आहिनि, मुनाज़रा असांजा ॾिठा आहिनि, जनी साहब वारो मुनाज़रो तव्हांखे यादि हूंदो। मुनाज़रो थियो, मूं हुनखे चयो त बाबा ॻाल्हि त ॿुधो, M.R. काज़मी साहब आपने हर तहरीक की है, सैयद अहमद बरेलवी और टूटी मियाँ और जितने भी है, और खालसा तहरीक और वहाबी मूवमेंट, एक बहुत बड़ा मूवमेंट हुआ था पाकिस्तान के आने से पहले 43 में फांसी हुई थी। सूर्य बादशाह को नाम सुना है कि मैंने नाम ही नहीं सुना, इन्हें छा चइजे असांजी जो है या उर्दू दान जाने वाली सूर्य बादशाह के सुञाणण का इनकार था कनि। कंसाइज हिस्ट्री ऑफ पाकिस्तान में ठहियो, पर कंहिं बि हिस्ट्री ऑफ पाकिस्तान में कंहिं बि हुन तहरीक जो ज़िक्र ई कोन्हे। छो? इन जो ज़िम्मेदार जी पाण आहे। तव्हां ॾिसो ॿियनि था कयो त डेंटल कॉलेज साईं यूनिवर्सिटी न थिए, MP वारनि जो मुतालबो कयो आहे न थिए, पर सूर्य बादशाह खे उर्दू में लिखा वञोसीं। उर्दू में साईं शॉर्ट स्टोरी, हर शॉर्ट स्टोरी राइटर 4-4, 5-5 वॉल्यूम शॉर्ट स्टोरी ठाहियो। अब्दुल कादिर जोड़े जॻह वठी हाणे जेको बि ॾिसो जेको हाणे छोकिर स्टोरी जी कहाणियूं आहिनि, ही शइ उर्दू में छो नथी अचे? सिंधी में त अचे ई अचे, पर उर्दू में अचणु घुरिजे न। इन करे असांजो पंहिंजो बि जो आहे चइबो आहे त हलण पुॼे मूंखां न, ऐं भोजन ते मां हींअर गोॾा पंहिंजा ख़राब कराए वेठो आहियां। मक़सदु चवण जा असां छो नथा उर्दू खे एतिरो वेझा थियूं। हर जेको असांजो सियासतदान आहे KTN ते उर्दू ॻाल्हाइजो, मेहरान TV ते साईं मोगला शाह उर्दू में थो ॻाल्हाए, मुंहिंजो उस्ताद आहे साईं मोगला शाह उर्दू ॻाल्हाइण ज़रूरत कहिड़ी आहे मेहरान TV ते? इहा उर्दू परस्ती जेका आहे, इहा माना इक़्तिदार परस्ती आहे न। इक़्तिदार ताईं पहुचण जो सवलो में सवलो तरीक़ो आहे उर्दू। हिन किताब खे जेकॾहिं मां साईं खे वरी अर्ज़ु कंदुमि उर्दू में बि छपाइणु घुरिजे न, पोइ केरु छपाईंदो? मां तव्हांखे हेल्प करण लाइ तयारु आहियां। उर्दू जा इलाही माण्हू आहिनि जेके ॾाढो बलोच ते कमु कयो आहे न साईं, ॾाक्टर बलोच ते केॾो कमु कयो आहे उर्दू में। राशिद शेख हिन किताब खे उर्दू में आणियो ऐं महिरबानी करे उर्दू दाननि जे अखियुनि ते जेके पटियूं पयूं आहिनि उहे लाहियो, हुननि खे ख़बर आहे। पर जेको चयो था न त हुन धाड़े लाइ माफ़ कजो, उर्दू दान सभिनी सिंधियुनि खे धाड़े था सम्झनि। इन ॻाल्हि में ख़ुशि न थियो त पोइ चवनि था त हुड़ धाड़े लाइ ऐं हुड़ डाकू आहे, उहे चवनि था हर सिंधी डाकू आहे। तव्हां ॾिसो त सही फेसबुक ते। इन करे महिरबानी करे इहा ख़ुशफ़हमी मां निकिरो त रुॻो हुड़ डाकू आहे। हर माण्हू जेको अजरक जी टोपी थो पाए, उहो तव्हांखे यादि कोन्हे छा जेको अजरक टोपी ॾींहुं कीअं आयो, ऐं शायदि जेको बकवास कई ऐं सदर पाकिस्तान जे ज़रदारी साहिब सिंधी टोपी पाए वियो, छा थियो मसइलो तव्हां? इहो हर सिंधी डाकू आहे, हर सिंधी जेको लुटेरो आहे, ऐं हर सिंधी हुनजे लाइ बिलो एवरेज आहे। असीं सेकेंड रेट थी वेंदा आहियूं। उहो इन में असांजो पंहिंजो बिलो आहे। अमरदेवी उर्दू में छपिजे थो, अब्दुल कादिर उर्दू में छपिजे थो, शौकत छोरो उर्दू में छपिजे थो। उर्दू खे तव्हां छॾियो न, उर्दू खे जेसिताईं तव्हां अपनाईंदो न, तेसिताईं तव्हां लिंगवा फ्रैंकफर्ट में ईंदो ई कोन। इंडिया में उर्दू हले थी, बल्कि हिंदी थी हले आहे। महिरबानी करे इहे मुंहिंजूं ॻाल्हियूं तल्ख़ आहिनि, मां माफ़ी थो घुरां। पर उमर चंड जो जेको मां वरी कंदुसि, उहा जेको मोहरत आहे ऐं जेको उहा जेको हुनजो जेको चइबो आहे न असुलु सच छो आहे, उहो डॉक्टर बलोच आहे। ऐं उनखे असां घटि ॻाल्हायो, मां काफ़ी लिखी आहे, उहो तरीक़े ॾींदुमि। महिरबानी।